असीं मुतालबो था करियूं त हुकूमत ही ज़ालमाणो फ़ैसिलो वापसि वठे ऐं 4544 मुलाज़िमनि खे पंहिंजी नौकरीअ ते बहाल कयो वञे। इदारे में अहिल ऐं ईमानदार इंतिज़ामिया मुक़ररु करे इदारे खे हलायो वञे। सिंध जे समूरनि कारखाननि में सिंधी मज़दूरनि खे अवलियत जे बुनियाद ते रखियो वञे। ठेकेदारी सिस्टम ख़तमु कयो वञे। कारखाननि में मज़दूरनि खे सोशल सिक्योरिटी EOBI इंश्योरेंस जो हक़ ॾिनो वञे। समूरनि लेबर लॉज़ ते सख़्ती सां अमल करायो वञे। लेबर कोर्टुनि खे अमली तौर ते फ़ाल कयो वञे ऐं मज़दूरनि खे फौरी इंसाफ़ ॾिनो वञे। असीं स्टील मिल पुरहेतनि जी जबरी नेकाली ऐं ॿियनि सनती इदारनि जे मज़दूरनि जे इस्तेसाल ख़िलाफ़ सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां 13 डिसंबर 2020 ते बरोज़ आचर रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं रैली कढी धरणो हयो वेंदो। असीं सभिनी सनती इदारनि जे मज़दूरनि, आवाम दोस्त दानिशवरनि, सियासी समाजी कारकुननि ऐं मज़दूर दोस्त आवाम खे शिरकत जी अपील कयूं था। पाण सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां तव्हां हिन सॼी तारीख़ खां वाक़ुफ़ु आहे। अवामी तहरीक, सिंधियाणी तहरीक ऐं सिंधी मज़दूर तहरीक, हारी तहरीक, उहे जॾहिं बि कहिड़ा मसइला थींदा आहिनि त उहे पंहिंजे हिसाब सां अलॻि थलॻि बि जिदोजहद कंदी आहे ऐं जेके वरी सभु जिन सां मसइला आहिनि उन्हनि सां बि कोऑर्डिनेशन करे उन सां बि जिदोजहद में शामिलु थींदी आहे ऐं उन्हनि खे वरी ताक़त बख़्शण लाइ लाज़मी आहे त उन में सॼो सहकार कंदी आहे। हींअर बि ईअं ई थींदो त असीं जेको आहे त फौरी तौरु इन ई करे ऐलान कयो आहे सिंधी मज़दूर तहरीक जे तरफ़ां त जीअं हिन सॼे मामले खे हाईलाइट करे सघिजे। छो त तव्हां साफ़ी दोस्त इन ॻाल्हि खां सभु वाक़ुफ़ु आहियो त जेकी पॉलिटिकल पार्टी उन सॼे मामले खे जंहिं अंदाज़ सां जंहिं नमूने सां खणी सघे थी, ॿिया जेके धड़ा आहिनि या ग्रुप आहिनि या माण्हू आहिनि या फ़र्द आहिनि, उहे उन अंदाज़ सां उनखे उन पासे ॾे नथा खणी वञी सघनि। ऐं पॉलिटिकल पार्टियूं जेके आहिनि उहे मुसलसल उनखे खणी हलंदियूं आहिनि जेसीं ताईं उन जदोजहद जो कंहिं हद ताईं को नतीजो नथो निकिरे। तंहिंजे करे मिसाल तव्हां हाणे धरणो ॾिठो हूंदो ऐं उन में सभु जेके ॿिया माण्हू हुआ, उन में ऑफिसर जेके दोस्त हुआ उहे बि धरणे में शामिलु हुआ, जेके हुननि जे तरफ़ां लॻायो हो, जेके मुलाज़िम हुआ उन में उहे सभु माण्हू शामिलु हुआ, पर उहे हिकु हद ताईं। पर उनखे बाक़ाइदे सॼी सिंध में उनखे खणी हलिजे ऐं सॼी सिंध में जिदोजहद थिए, उहा सिर्फ़ु सिंधी मज़दूर तहरीक करे सघे थी ऐं पॉलिटिकल पार्टी